हाँ कमदार ॾे ख़बर राज कीअं पियो हले बाबा? बाबा साईं सॼी तर ते तव्हांजो दाबो आहे। ईअं सम्झो त तव्हांजे इजाज़त खां सवाइ पखी बि पर नथो वणी सघे। इहो ॿुध वाकई इहो सच आहे या रुॻो चवणो पियो ॾींहुं मूंखे? सरकार अॻु में कॾहिं ग़लति ॻाल्हि कई अथमि? बाबा तव्हांजी साराह जा त दोल पिया था वॼनि, दोल। माना त पाण इलेक्शन खटो ई खटो। बाबा ॿियो कंहिं में ताक़त आहे जो तव्हांजे साम्हूं फार्म भराए? मुंहिंजो त ख़्यालु आहे हिन दफ़े तव्हां बिना मुक़ाबले कामयाब थींदव। कमदार इन कीअं थींदो बाबा? असां त माण्हुनि जा कम ई कोन कया आहिनि, न की तरक़ियाती कम असां ॻोठ में कराया आहिनि। माण्हू असांखे वोट कीअं ॾींदा बाबा? बाबा साईं इहो ॿुधो कोन अथव, नाम ई काफ़ी है। तव्हांजो नालो ई काफ़ी आहे बाबा, कमनि खे केरु थो ॾिसे। अच्छा पर बाबा इहो चवनि था त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, माण्हुनि खे हथ में मोबाइल आहे ऐं हर शइ उहो ॾिसनि था ऐं सम्झनि था, पोइ असांखे काॾो बाबा? बाबा साईं मोबाइल बि टको पैसो मञूं था त जेकी सोशल मीडिया आहे माण्हुनि खे सुजाॻ कयो अथनि, पर बाबा साईं पेट त साॻियो आहे न, पेट त साॻियो आहे न। ॻाल्हि त तूं सही पियो करे, पर मूंखे सम्झ में कोन आयो। बाबा साईं इहा मोबाइल इहा सोशल मीडिया माण्हुनि जो पेट भरींदी? बाबा पैसो ॿुधो कोन अथव त पैसा फैंक तमाशा वेख, पाण वोट वठंदासूं पैसे ते। यार भलो माण्हू आहे, तूं वटि तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, सुठा आइडियाज़ आहिनि, पर हाणे मूंखे इहो ॿुधाए त पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी जेका लिस्ट आहे उहा त ठाहे, जेको ग़रीब गुरबो आहे या जेको मरी वियो आहे, त पोइ उन्हनि खे असां पैसो बि ॾियूं ऐं उन्हनि खे असां ॿियो बि घणो कुझु ॾियूं त जीअं असां उन्हनि खां वोट वठी सघूं। अहिड़ी का लिस्ट ठाहे बाबा। इहो नेकीअ जो कमु बाबा मूं अॻु ई करे छॾियो आहे, आख़िर कमदार कंहिंजो आहियां। तव्हां रुॻो सिर्फ़ु टाइम ॿुधायो, ॾींहुं ॾियो त कॾहिं ताज़ियत ते हलणो आहे ऐं उन्हनि खे पैसा ॾियणा आहिनि। बाबा सुभाणे खां शुरू कर, देर कहिड़ी आहे? बसि बाबा त पोइ कमु तयारु आहे, सुभाणे खां वठी था स्टार्ट कयूं। भले माण्हू इलेक्शन कटंदासीं इंशाल्लाह। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।